वदा ओ प्यारा भा केडी मलत वनी कब्रिस्तान खे ॾिसिया मण मिट्टीअ जे हेठां अमीर सुता पिया आहिनि वक्त जा हाकिम मिट्टीअ में सुता पिया आहिनि पीर विया मुंहिंजा दोस्तो बुजुर्ग विया हाकिम विया वकील विया वज़ीर विया अमीर विया नवाब विया वो अदा इन कब्रुनि खे ॾिसी इबरत पिराए त सुभाणे असांखे बि इन कब्र जो महिमान थियणो आहे। हजरत सैयदना उस्मान गनी जॾहिं के कब्रिस्तान का लंघंदा हा त एतिरो रोंदा हा जो साईं जी सुहारी मुबारक लुड़कन में आली थी वेंदी हुई। माण्हू पुछंदासीं एतिरो छो था रो? फरमाईंदा बा कब्र दुनिया जे मंज़िलुनि जी आख़िरी मंज़िल आहे आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल आहे जंहिंजी कब्र में छोटकारो थी वियो सो उन जे लाइ अॻिते बि भलाई थी वई जो इते न छुटी सगो उन जे लाइ अॻिते जी बि उमेद नाहे। मुंहिंजा दोस्तो त रब्बे ज़ुल जलाल रब शला असां सभिनी खे उन आख़िरत वारी शिद्दत ऐं सख़्ती खां बचाए। अम्मा उम्मुल मोमिनीन सैयदा आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त मदीने वारा साईं मूं कॾहिं बि अहिड़ो ॾींहुं महबूब जो न ॾिठो मूं अहिड़ी राति महबूब जी न ॾिठी मगर हर ॾींहं में हर रात में दुआ घुरंदा हा पंहिंजे उम्मत के दुआ सेखारींदा हा त या अल्लाह मूंखे कब्र जे अज़ाबनि खां बचाए जा।